अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामाइन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे इन ख़ुसूसी प्रोग्राम में आऊं अवां जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवां जी समातुन में अवां खे भलीकार कयां थो। सामाइन इन प्रोग्राम में अवां जी समातुन में असां लेखक जमील ख़ान जो हिकु लेख जंहिंजो उनवान आहे छा वफ़ा खे सिंध मां लाश घुरबल आहिनि, हीउ लेख अवां जी समातुन में पेश करे रहिया आहियूं। जंहिं ॾींहुं हिन मुल्क जे इक़्तिदार ते जनरल ज़ियाउल हक़ जो कब्ज़ो कयो हो, उहो ॾींहुं ऐं अॼु जे ॾींहुं मूं हिन ॾिघे अरसे दौरान सिंध में कॾहिं बि सुकून जी साहत नाहे ॾिठी। सिंध में ॿियनि इलाइक़नि खां लॾ पलाण जो सिलसिलो त उन खां अॻु ई जारी हो, पर ज़ियाउल हक़ जे इक़्तिदार ऐं उन खां पोइ सिंध ऐं ख़ासि तौर ते सिंध जे राजधानी कराचीअ सां हिकु कब्ज़े हेठि आयल रियासत जहिड़ो वर्ताव कयो वेंदो रहियो आहे। ज़ियाउल हक़ जे मनहूस दौर में सिंध जे पुठिते पयल इलाइक़नि में धाड़ेलनि खे तयारु कयो वियो, खेनि हथियार फ़राहम कया विया। भुंग लाइ अगवा जो वारदातूं आम हुयूं। धाड़ेलनि जा टोला फुरलुट करे उन्हनि रस्तनि तां गुज़री ॿेलनि में गुम थी वेंदा हुआ। जिन रस्तनि तां गुज़रंदड़ हिकु आम फ़र्द खां वर्दी वारा हज़ारे सवाल करे खेसि न होड़े विझंदा हुआ। सिंध में कराची ऐं हैदराबाद में लसानी वॻोड़ ऐं वर्दी हिकु दहशतगर्द तंज़ीम जी सरपरस्ती कई वई, जंहिं उन्हनि शहरनि जी तालीमी, तहज़ीबी, अख़लाक़ी, मुआशरती, मुआइशी ऐं सक़ाफ़ती क़दरनि खे मेलामेट करे छॾियो। अॼु जॾहिं दुनिया कोरोना वायरस जी तबाही सां मुंहुं आहे त ज़ियाउल हक़ जी गलीज़ वाक़ियात जे क़दमनि ऐं रवैयनि खे ॾिसंदे ईअं थो लॻे त उहे सिंध खे वॾी तबाही जी खाईअ में धिकण लाइ पूरी तयारी करे वेठा आहिनि ऐं पंहिंजनि उन्हनि नापाक इरादनि जे रस्ते में ईंदड़ हर रुकावट खे बुरी रीति चिथणु चाहिनि था। आउं उन नस्ल सां तालुक़ु रखां थो जंहिं सिंध में आम तौर ते ऐं सिंध जे गादी वारे शहर में ख़ासि तौर ते 30 वरे गहरो वेढ़ांद वारी सूरत हाल जो मुशाहिदो कयो आहे। शहर में रोज़ानो 10 खां 12 माण्हुनि खे निशानो बणाए क़तल करणु मामूल जी ॻाल्हि थी वई हुई। इहो बि ॾिठो आहे त बस स्टॉपनि ते बीठल मासूम माण्हुनि ते बिना कंहिं सबबु फायरिंग करे खेनि क़तल कयो वेंदो हो, त जीअं हड़ताल या एहतजाजी लॉकडाउन खे हर सूरत में कामयाबु बणायो वञे। अॼु बि सिंध में दानिश्वर, डॉक्टरनि, शाइरनि, इंसानी हक़नि जी सरगर्म माण्हुनि ऐं सियासी कारकुननि जो अगवा थियणु ऐं उन्हनि मां केतिरनि जा चुचरियल लाश मिलणु हिकु आम ॻाल्हि थी वई आहे। एसि ताईं जो कोरोना जी वबा में जॾहिं माण्हू हिन वबा जो शिकार थी मरी रहिया आहिनि, तॾहिं बि इहो सिलसिलो जारी आहे। सिंध में मुल्क जूं बंदरगाहूं आहिनि। सिंध जे सनअती ज़ोन खे ॼाणे वाणे तबाह करण बाद अॼु मुल्की सनअत में करंगे जी हॾी जी हैसियत रखनि था। उहो ई न बल्कि सिंध जो मुल्की मैदनी दौलत में तमामु वॾो हिसो आहे। पूरे मुल्क खे फ़राहम थींदड़ गैस में सिंध जो 71% हिसो हूंदो आहे। हिन वक़्तु कोरोना जी वबा खां बचाइण लाइ सिंध सरकार जे क़दमनि जी वफ़ाक़ तरफ़ां मुखालिफ़त कई पई वञे ऐं सख़्तु लॉकडाउन जंहिं में समाजी फ़ासिले खे बरक़रार रखणु तमामु ज़रूरी आहे। कानून लागू करण वारे इदारनि ज़रिए धॼियूं उॾायूं वयूं आहिनि। यादि रहे त कानून लागू कंदड़ इदारनि में आला ऑफिसरनि जी मुक़ररी वफ़ाक़ जी मर्ज़ी सां थींदी आहे। लॉकडाउन जे करे रुगो नेशनल हाईवेज़ ऐं सुपर हाईवे मां वसूल थींदड़ अरबे रुपयनि जी उगाड़ीअ में घटिताई वफ़ा खे तमामु घणो आड़ी न पई। यादि रहे त सुपर हाईवे खे रुगो कारपेटिंग करे मोटरवे जो नालो ॾिनो वियो ऐं महसूल मोटरवे वारो वसूल कयो पियो वञे। सिंध जी 2 ज़िलनि मलीर, कराची ऐं घोटकी खे ई न वठो, आख़िर उन्हनि ज़िलनि ते वफ़ा खे पंहिंजे गिरफ़्त मज़बूत करे रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे।
ऐं हिते सिंध जो जाली डोमिसाइल रखंदड़ माण्हुनि खे मुक़ररु छो कयो वेंदो आहे? छो सुवाल नाहे कयो वेंदो त उन्हनि ॿिन्ही ज़िलनि जे इंतिज़ामिया जी मुक़ररी जे हवाले सां सिंध जी सूबाई हुकूमत खे बाईपास छो कयो वेंदो आहे? ज़िले मलीर जे गॾब थाणे जो SHO वॾी सरकार जी मंज़ूरी सां छो मुक़ररु थींदो आहे? सिंध मां वफ़ा खे हासिलु थींदड़ रेवेन्यू में ज़िले घोटकी जो हिसो अलॻि कयो वञे त शायदि पूरे KPK जी रेवेन्यू खां केतिरा ई भेरा वधीक हूंदो। मुंहिंजे मुंहं में ख़ाक, पर मूंखे इहो ख़ुदशो बुरे नमूने सताए रहियो आहे त ज़ियाउल हक़ जी बाक़ियात पंहिंजे ॾोहनि ते परदो विझण लाइ ओझड़ी कैंप साड़ाए छॾियो ऐं सवें फ़ौतगियुनि जी का परवाह न कई। जंहिं ज़ियाउल हक़ हथौड़ा ग्रुप ज़रिए सवें बेगुनाहनि खे वहशतनाक तरीक़े सां क़त्ल करायो, जंहिं ज़ियाउल हक़ सिंध में सियासी जदोजहद कंदड़ हज़ारें कारकुननि खे क़त्ल कयो, जंहिं कराचीअ में हिकु दहशतगर्द तंज़ीम जो बुनियादु विधो ऐं उन जी सरपरस्तीअ जो बाक़ाइदा निज़ाम क़ाइमु कयो। अॼु उन ज़ियाउल हक़ जी बाक़ायात सिंध में कोरोना जी वबा में लखें इंसाननि जी मौत जी मुंतज़िर आहे ऐं इहो ई कारण आहे जो सिंध सरकार जे क़दमनि सां उनखे तकलीफ़ पहुची रही आहे। सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत मां मूंखे बि शिकायत रही आहे, पर हिन मौक़े ते मूंखे सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो किरदारु तहसीन जोॻो मालूम थी रहियो आहे। ऐं इन कराची जा केतिरा ई माण्हू जिन में उर्दू शाइर, अदीब, सहाफ़ी, डॉक्टर्स, दानिश्वर ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ मुराद अली शाह जी खुलियल दिलि सां हिमायत करे रहिया आहिनि। अञा त असांखे हिन वबा सां पाण खे ऐं पंहिंजे प्यारनि खे बचाइणो आहे। कोरोना जी वबा मां असां सलामत निकिरी अचूं। ख़ुदा राही इख़्तिलाफ़ हिन वक़्त लाइ पासे ते रखो। ज़ियाउल हक़ जी बाक़ियात खे त सुधरणो न आहे, उहे गुमराह कंदड़ अफ़वाह फैलाईंदा रहंदा। मूंखे त हैरत थी रही आहे त ही कहिड़ा संग दिल आहिनि जो सिंध में लसानी नफ़रतुनि खे इन हाणोकी सूरत हाल में बि हवा ॾेई रहिया आहिनि। मज़हबी ठेकेदारनि खे सिंध सरकार ख़िलाफ़ु भड़काए रहिया आहिनि ऐं उन्हनि जे अहमकानी सोच ते खेनि थफ़कियूं ॾेई रहिया आहिनि। अदी नूरुल हुदा शाह पंहिंजे हिकु ट्वीट में लिखियो आहे त मुराद अली शाह मां बेशक इंसाननि जी सलामती जी ॻाल्हि करियो, पर इमरान ख़ान एंड कंपनी खे लाश घुरिजनि विकिरो करण लाइ, उहे बि सिंध मां, ख़ासि तौर ते कराचीअ मां, त जीअं कराची वारनि जो रतु अव्हां जी ॻिचीअ में विझी हिकु तीर सां बशिकार करे। कराची जे शहरनि जो सियासी इस्तेमालु ऐं कुश्तीअ जो कारोबार पर सिंध वारा ईअं थियणु न ॾींदा। उन लाइ मुंहिंजी गुज़ारिश आहे त बाक़ायात खे त सुधरणो न आहे, पर अव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु ॾियो। अव्हां भली उर्दू ॻाल्हाईंदा हुजो या सिंधी, अव्हां सिंध जी मिटीअ मां जनमु वरितो आहे। सिंध जे धरतीअ जो अव्हां ते कर्ज़ु आहे। उन कर्ज़ु चुकाइण जो वक़्तु अची वियो आहे। ख़ुदा रा पाण खे इन हलाकत में न विझो, पंहिंजे ऐं पंहिंजनि प्यारनि जो सिर बचायो। सामीन, हिन लेख जो उनवान हुयो छा वफ़ा खे सिंध मां लाश घुरबल आहिनि। हीउ लेख जमील ख़ान मशहूरु किताब ज़ुल्म ते शब जो लेखक आहे। ख़ुसूसी तौरु अव्हां जी समातुनि में पेश कयो। के बि राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे
सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़िन ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।